नाज़ुक नफ़ीस ऐं हसास जज़्बनि खे शाइरीअ जो रूप ॾींदड़ पीराणो बंबरो जेको अदबी दुनिया में साहिल जे नाले सां सुञातो वञे थो। साहिल बंबरो पंहिंजी जवानीअ जूं बहारूं ख़बरुनि जी दुनिया याने सहाफ़त खे अर्पे छॾिया ऐं उन सां गॾोगॾु पाण पढ़ाइण वारे पेशे सां बि नींहुं निभायो। पीराणो साहिल वलद मियां मोहम्मद तगियल बंबरो जो जनमु 5 मई 1982 ते चूंडको भरिसां पंहिंजे वालिद साहब जे घर में थियो। पाण नारा रेगिस्तान जो हिकु सादो इंसानु हुजण सां गॾु सहाफ़त जे रंगनि में ख़बरुनि जी सदाकत ऐं सचाईअ जा अहिड़ा त रंग भरिया जो संदसि सहाफ़त जी हाक मतल हुई। पाण जग मशहूरु सहाफ़ियुनि में ॻणिजण लॻो। पीराणो साहिल प्रेस क्लब नारा हेठि चूंडको जो बिना मुक़ाबले सदर पिणु रहियो ऐं 3 भेरा जनरल सेक्रेटरी बि रही चुको आहे। संदसि सदारती दौर में प्रेस क्लब कॉन्फ्रेंस हॉल बि ठही रास थी चुका, पर जीअं चवंदा आहिनि त 2 गिदरा मुठि में न आहिनि ईंदा। साहिल बंबरो डिसंबर 2021 में सहाफ़त खे अलविदा करे उस्तादी पेशे खे सीने सां लॻायो ऐं 8 महीननि बैदि अगस्त 2022 ते सरकारी उस्ताद तौरु मुक़ररी थी ऐं हिकु मुकमिल उस्ताद थी वियो। साहिल बंबरो न सिर्फ़ु ख़बरुनि वारो सहाफ़ी पर हिकु बहितरीनु कालम निगार ऐं मज़मून निगार पिणु आहे। संदसि हिकु मुल्की सियासत जी उथल पुथल ऐं हुक्मराननि जे कलाबाज़ियुनि ते लिखियलु किताबु जीअं जीअं ॾिठुमि जहान जल्द तव्हां ऐं असांजे समातुनि जे नज़र थींदो। साहिल बंबरो जा कालम अॼु बि मुल्क जे मुख़्तलिफ़ ऐं अहम अख़बारुनि में शाया थींदा रहनि था। वरी जे साहिल जी तालीम जी ॻाल्हि कंदासीं त पाण 5 दर्जा ॻोठु बेर ख़ान बंबरो में पढ़िया ऐं नाज़रा क़ुर शरीफ़ जी तालीम बि पिणु उते हासिलु कई, जंहिंमें हुन जो उस्ताद नूर अहमद महर आहे। इंटर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल चूंडको मां ऐं मास्टर उर्दू ऐं मास्टर एजुकेशन शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां हासिलु कई। उस्ताद पीराणो साहिल बंबरो IBA जी कैंपेन नारा चूंडको मां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी डिप्लोमा पिणु हासिलु कई। अदबी सुञाण में साहिल पीराणो जो चवणु आहे त हिन सिंध जे नाले वारे नाज़ ख़्वान हाजी ग़ुलाम नबी मयसर खां मुतासिर थी शाइरीअ जो सॻो वरितो ऐं 20 सालनि जी उमिरि खां बाक़ाइदा लिखण जो आगाज़ कयो। हिन गज़ल, नज़म, नात, नसर ऐं कलाम पिणु लिखिया आहिनि, जेको संदसि मुश्किलो अॼु बि आहे। दरअसल पीराणो नसर नवेसीअ में कमाल जो फ़न रखे थो। जीअं हिन जा कालम मुल्क जे मशहूरु अख़बारुनि में छपजनि था, अहिड़ी तरह संदसि अफ़सानवी फ़न में न रुगो जादू आहे पर संदसि मुल्क जे अख़बारुनि में छपियल अफ़साना जेके वटसि महफ़ूज़ रखियल आहिनि उहो बि 2 किताबनि जेतिरो मवादु थींदो। संदसि तहक़ीक़ी ऐं सिहेड़ वारो किताबु नारा जा ॾात धणी जेको 2016 में शाया थियो बेहद मक़बूल थियो। उन सां गॾु 2006 में पाण हिकु सुरही सोच नाले रिसालो बि शाया कयो, जेको बि क़ाबिल ज़िक्र आहे। सिंधी अदबी संगत शाख चूंडको जो बुनियादी मेंबर आहे। संदसि कोशिशुनि सां सिंधी अदबी शाख चूंडको खे मरकज़ में तस्लीम करे खेनि शाख जी हैसियत ॾिनी वई, जंहिं बाद सिंधी अदबी संगत शाख चूंडको जो बिना मुक़ाबले जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। पीराणो साहिल बंबरो खेरपुर आर्ट्स काउंसिल 2020 जी इलेक्शन में नायब सदर जे उहिदे ते फारम भरायो। हिन जो मुक़ाबिलो ॼाम मोहब्बत ख़ान सहतो सां थियो, पर साहिल हिन खां वॾी लीड ते कामयाबी हासिलु कई ऐं नायब सदर मुक़ररु थियो। साहिल पीराणो बंबरो केतिरनि ई किताबनि जो मुरतब बि आहे, जिन में हीरा लाल हैदर बख़्श जा ओखा पंध इश्क जा बि शामिल आहिनि। संदसि अदबी पोरियो जारियो सारी आहे। संदसि ख़्वाहिश आहे त पंहिंजे वालिद साहब खे हज करायां। साहिल बंबरो सूर्य बादशाह अदबी फोरम शाख जो ऑर्गेनाइज़र पिणु आहे ऐं पाण ज़क़वात खाते में 6 साल चेयरमैन पिणु रही चुको आहे। हिन जो चवणु आहे त खेरपुर आर्ट्स काउंसिल सां संदसि अणटुट रिश्तो जुड़ी चुको आहे। दोस्तो, साहिल पीराणो बंबरो मुतालिक़ हीअ मालूमात किताब नारा जे ॾात धणीअ मां हासिलु कई वई आहे ऐं कुझु पाण बज़ाते ख़ुदि इनायत फ़रमाई। आवाज़ ऐं स्क्रिप्ट गुल हसन एबू पोट्रो।